नाले दादू में जर्नलिस्ट काउंसिल के सॾ ते सहाफ़ी मथां पुलिस तशद्दुद ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाहानी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हींअर असां SP चौक ते बीठा आहियूं। कुछ टाइम अॻु में आवाज़ TV जो रिपोर्टर रमेश चन्ना ते पुलिस वारनि तशद्दुद कयो हो कंहिं वॾेरे जे चुर्त ते। उन ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां कई आयल सहाफ़ियुनि जो एहतजाज हले पियो थो। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि जो छा चवणु आहे। ऐं हीउ जेको असांजो सहाफ़ियुनि सां ॾाढा ई पुलिस पारां तशद्दुद ऐं दहशतगर्दी पुलिसगर्दी ख़िलाफ़ सिंध जर्नलिस्ट काउंसिल ज़िले दादू पारां जेको धरणो ॾिनो वियो आहे। ऐं ॿिए नंबर ते राजा चन्ना जेको सीता आवाज़ न्यूज़ जो बहादुर रिपोर्टर आहे, उन ते जेको सरेआम हिकिड़ो वंगारी वॾेरो आहे, कंबर लिगारी नाहिल वॾेरो आहे, उन ते जेको पुलिस उन चुर्च ते तशद्दुद करे उन जा ज़ाती गार्ड नौजवान खे जेको तज़लील कयो वियो आहे। असांजो सॼो दादू जो जेको बि सहाफ़ी सथ आहे उन्हनि जो कंधु जेको आहे शर्म खां झुकी वियो आहे ऐं शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयां थो। असां हिन धरणे जी जेको आहे सो भरपूर हिमायत कयूं था ऐं जेका पुलिस गर्दी आहे उनजी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं। जी अॼोको एहतजाज क्लियर कटियो मैसेज आहे त जेकॾहिं सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदियूं त असीं एहतजाज ज़रूरु कंदासूं, छाकाणि त रमीज़ राजा ते नाहक FIR थी आहे ऐं उन ते नाहक तशद्दुद थियो आहे। उनजे करे सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सॾ ते असीं सभु हिते मुतहद थिया आहियूं, गॾु थिया आहियूं ऐं असां आला क़यादत खां ख़ासि तौर ते IG सिंध खां ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत खां या गुज़ारिश था करियूं या अपील था करियूं त दादू में सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ जेके कार्रवायूं थियनि थियूं उहे फौरी तौर ते बंदि कयूं वञनि ऐं असांजो जेको नाहक माण्हू बंदि पियो आहे जेल में राजा रमीज़ चन्ना उनखे आज़ादु कयो वञे ऐं पुलिस जिन तशद्दुद कयो आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। त हिकिड़े पुलिस जा माण्हू सहाफ़ी ते तशद्दुद करण खां पोइ पूरी FIR दाख़िल करे था छॾनि ऐं उन्हनि में को ऑफिसर जेको आहे फौरी को क़दम कोन थो खणे। ये मुसलसल एहतियात थियनि पिया, समाजी माण्हू दाऊं कनि पिया, सहाफ़ी माण्हू दाऊं कनि पिया। त माना इन मां ज़ाहिर आहे त ऑफिसरनि जी खुली छूट आहे पंहिंजनि खे सहाफ़ियुनि खे समाजी वर्करनि ते केस दाख़िल कयो, पर भई ये नाजाइज़ी बंदि कयो। जनाब SSP साहिब खां गुज़ारिश थो कयां जेके माण्हू मुलविस आहिनि फौरन उन्हनि खे गिरफ़्तार करे अणधूरी जांच करे सहाफ़ी खे आज़ादु कयो वञे। अॼु असां दादू खां ई शुरूआत करियूं पिया। इंशाल्लाह हिकमत अमली स्ट्रेटजी असां अॻिते वधाईंदा वेंदासीं ऐं हाणे असांजो अज़म आहे त असांजे सहाफ़ी साथियुनि सां जेका दहशतगर्दी दादागिरी थिए पई उनखे रोकण लाइ असां अमली तौर ते रोडनि रस्तनि ते हूंदासीं ऐं इंशाल्लाह पंहिंजे सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजे सहाफ़ी साथियुनि खे इंसाफ़ ॾियण लाइ हीउ जेको जदोजहद वारो क़ाफ़िलो आहे उनजो पंधु उनजी जदोजहद जारी रहंदी। जी नाज़रीन, कंदड़नि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त जेको रमीज़ चन्ना ते तशद्दुद कयो आहे पुलिस वारनि उन्हनि खे फिलफौरन गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में न त असांजो एहतजाज सॼे सिंध में असां एहतजाज कंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु मुश्ताक शाहानी MNN TV दादू।